अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाल आबडो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। पीर जो ॻोठ वेझो 4 माड़ इमारत किरी पई। औरतुनि ऐं ॿारनि समेत 8 ॼणा दॿिजी विया। पुलिस ऐं शहरियुनि पारां हिंदू मुहल्ले में इमारत हेठां दॿिजी वियलनि खे कढण जूं कोशिशूं। दॿिजी वियलनि में 2 चौकीदार बि शामिल। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु नौशहरा 4 सदा में ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो दौरो कंदो। इंतिज़ामिया पारां वज़ीर आज़म खे इमदादी कमनि ऐं ॿोॾि वारी सूरतहाल ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ महमद डैम जो बि दौरो कंदो। शहबाज शरीफ चवे थो ॿोॾि सबबि समूरे मुल्क में तबाही आई आहे। समूरे सिंधु दरिया जो ॾेख ॾेई रही आहे। 1000 वधीक माण्हू फौत थिया आहिनि। मौजूदा ॿोॾि ऐं बरसातूं 2010 वारी ॿोॾि खां बि ख़तरनाक आहिनि। ॿोॾि ऐं बरसात सबबि सभ खां वधीक नुक़सानु सिंध ऐं बलोचिस्तान में थियो आहे। बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि जी मदद करण लाइ का बि कसर न छॾींदासीं। हिन वक़्तु असां इतिहादी जमायतुनि सां गॾिजी बरसात मुतासिरनि जी मदद करे रहिया आहियूं। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सेवण ऐं दादू जे दौरे ते रवानो थी वियो। वॾो वज़ीर मंसूर ढंढ ते पाणी जी सतह ऐं बंदनि जो जाइज़ो वठंदो ऐं जोही जे ॿोॾि मुतासिरनि सां मुलाक़ातूं बि कंदो। वॾो वज़ीर सुप्रियो बंद जो दौरो करे बंद ते पाणी जे दॿाउ ऐं मज़बूती जो जाइज़ो वठंदो। आर्मी चीफ जनक जावेद बाजवा पारां सिंध जे बरसात सटियल इलाइक़नि जो दौरो। ISPR मूजिबि आर्मी चीफ खैरपुर ऐं कंबर शिदातकोट जे ज़िलनि में इमदादी सरगर्मियुनि में मसरूफ़ फ़ौजी जवाननि सां मुलाक़ात कई ऐं सॼो ॾींहुं कैंपनि में बरसात मुतासिरनि सां गुज़ारियो। आर्मी चीफ बरसात मुतासिरनि खे इमदाद जी फ़राहमी लाइ फ़ौजी जथनि जी कोशिशुनि जी वाखाण कंदे चयो आहे त ज़रूरतमंद पाकिस्तानियुनि जी मदद करणु हिकु अज़ीम मक़सदु आहे। मां पंहिंजी सलाहियतुनि मूजिबि बरसात मुतासिरनि जी मदद करण खे फ़ख़ुरु सम्झां थो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त बिलावल भुट्टो सिंध जे ॿोॾि मुतासिरनि खे अकेलो न छॾींदो। बरसात ऐं ॿोॾि जी सूरतहाल इंतिहाई तकलीफ़ ॾींदड़ आहे। सिहत इजाज़त ॾियात मुतासिरनि जे विच में मौजूदु हुजां। जारी कयल बयान में आसिफ अली ज़रदारी चयो त हुकूमत पाकिस्तान बैतुल माल ज़रिए ग़रीबनि जी मदद करे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो दायरो वधाए मुतासिरनि जी मदद कई वञे। आसिफ अली ज़रदारी PP जे सूबाई वज़ीरनि ऐं मेंबरनि खे अवाम सां गॾु रहण जी हिदायत कंदे चयो त हुकूमत बरसात मुतासिरनि जी ॿीहर बहाली वारी ज़िम्मेवारी निभाईंदी। वाइदो कयां थो त बरसात मुतासिरनि जी बहाली ताईं सुख सां न वेहंदासीं। सिंध में बरसातुनि खां पोइ सिमन नालनि जे पाणी ऐं घारनि जूं तबाहकारियूं। मेहर शहर खे बचाइण लाइ आख़िरी डिफेंस लाइन सम्झो वेंदड़ सुप्रियो बचाव बंद खे बि 30 फुट खां वधीक घारो पइजी वियो। शहरियुनि खे बचाइण लाइ रिंग बंद ॿधण जो कमु जारी। शहर मां लॾ पलाण शुरू थी वई। बदीन में पुराण नदी खे पयल 300 फुट जो घारो तेज़ीअ सां मलकानी शरीफ़ तरफ़ वधण लॻो। रहवासियुनि जी लॾ पलाण। शिदातकोट शहर जे पाड़नि तां दॿाउ घटाइण लाइ कंबर शिदातकोट रोड खे हिकु ॿियो कट ॾिनो वियो। जोही शहर खे बचाइण लाइ जोही बैराज खे अतरादू कट ॾिनो वियो। ज़रियनि मूजिबि दादू ज़िले जे फोकल पर्सन ऐं सूबाई सलाहकार फयाज़ बुट जी निगरानी में बैराज खे कट ॾियारियो वियो। जोही वेझो MN वे ड्रेन में पयल घारनि खे ॿधण जो कमु शुरू। हुकूमत ऐं शहरियुनि शहर ॿाहिरां रिंग बंद ॿधण जो कमु शुरू करे छॾियो। शहर जे चौधारी बंद जी निगरानी लाइ चौकियूं बि क़ाइम। रहवासियुनि मूजिबि घारनि सबबि 80 सैकड़ो बहराड़ी ॿुॾी वई आहे। वधीक घारो पियो त जोही शहर ॿुॾी वेंदो। रतोदेरो जे हसनपुर पाड़े में ब्रोही ऐं जलबाणी बिरादरी जी बिंदरियुनि में पुराणे तकरार तां झेड़ो। 2 ॼणा मारिजी विया, हिकु ज़ख़्मी थी पियो। मारिजी वियलनि जी सुञाणप ज़ुबैर जलबाणी हनीफ ब्रोही तौरु थी। ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। धुरियुनि में छिकतां।